अस्सलामुअलैकुम या अली मदद जीअं त आउं नाले अज़हर अली वलद कादिर बख्श जीअं त मुंहिंजो भाउ मोहम्मद अमीन वलद कादिर बख्श रोहिड़ी डिवीज़न में चौकीदार हो ऐं उनखे 3 साल आहे फौत थी वियो आहे, जंहिंजो ग्रुप इंश्योरेंस फाइनेंस ऐं फोती जेकी आहे सीट उहा 3 महीननि चइनि में फोती सीट कोटा ॾींदा आहिनि। उहा सीट बि असांखे नथी मिले, ग्रुप इंश्योरेंस बि नथो मिले, फाइनेंस जा कागज़ उहे बि नथा मिलनि ऐं रोहिड़ी डिवीज़न में कागज़ अञा ताईं पिया आहिनि। ऐं बराए महिरबानी मुंहिंजी वस वारनि खे अपील आहे, यूनियन जे आला उहिदेदारनि खे ऐं मोरो इंजीनियर तारक कैर साहब खे, सेक्रेटरी एजुकेशन वज़ीर जेको आहे एजुकेशन जो उनखे ऐं ॿिया जेके बि वस वारा आहिनि अमलदार ऐं ऑफिसर वज़ीर आला सिंध खे मां अपील थो कयां त मां मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे। मां ऑफिसुनि जा चकर कटे कटे थकिजी पियो आहियां। मुंहिंजे भाउ जी ग्रुप इंश्योरेंस फाइनेंस ऐं फोती कोटा नथी ॾिनी वञे। असां ॿिनि वेल भला मानीअ जे लाइ परेशान आहियूं ऐं असांजी जेकी सीट आहे उन ते असांखे ख़बर पई आहे ॿियो माण्हू भर्ती कयो वियो आहे। उन जे लाइ वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि खे मुंहिंजी अपील आहे त नोटिस वठनि ऐं मूं मिसकीन सां इंसाफ़ कनि। 3 साल आहे त उहा सीट असांखे नथा ॾियनि। असां दरख़्वास्तूं ऐं जेको ऑफिसुनि जा चकर कटे कटे बीठा आहियूं, असांखे नथा ॾियनि त 3 सालनि में उहा सीट काॾे माना ॿियो को माण्हू उन्हनि भर्ती कयो आहे न। उहो त बाला ऑफिसर नोटिस वठनि त ग्रुप इंश्योरेंस जेको मुलाज़िम जो कटियो वेंदो आहे उहो ग्रुप इंश्योरेंस बि नथा ॾियनि। उनखे 3 साल थियो आहे। फाइनेंस जा कागज़ आहिनि उहे बि नथा सही कनि, उहो बि असांखे हक़ु नथा ॾियनि। बसि ऑफिसरनि खे अलाए छा आहे, असांखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। बाला ऑफिसरनि खे असांजी अपील आहे, मोरो जे इंजीनियर तारक कैर साहब खे ऐं ॿिया जेके बि यूनियन जा असां ग्रुप इंश्योरेंस जा कागज़ ठहिया पिया आहिनि, फाइनेंस जा कागज़ ठहिया पिया आहिनि। हाणे हुननि ते सिर्फ़ु मोरो रोहिड़ी डिवीज़न जो इंजीनियर तारक कैर साहब खे सही करणा आहिनि। वरी अॻिते AC साहब चीफ साहब वटि हलंदा, सेक्रेटरीअ ॾे वेंदा। अञा वॾो मरालो आहे, पर हाणे हितां मोरो रोहिड़ी डिवीज़न मां ई कागज़ अॻिते नथा वञनि। इन लाइ असां बाला ऑफिसरनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांजे कागज़नि खे अॻिते कनि। ग्रुप इंश्योरेंस जा तक़रीबन 20 लख रुपया ठहनि था ऐं फोती जेकी आहे सीट उहा असांखे ॾिनी वञे त असां पंहिंजो छोकिरो भर्ती करायूं त असां सुख जी 2 टुकर रोज़ी खाई सघूं। छो जो रिटायर भाउ असांजो मरहूम फोत थी वियो, उन खां पोइ असां फ़का कशीअ में आहियूं। हा चई मां पाण पहिरियां जेको आहे छो नालो माज़ूर आहियां, ऐं तव्हां हथ ॾिसी सघो था ऐं मां उथण वेहण खां हलाख आहियां ऐं मुंहिंजो भाउ ड्यूटी में हूंदो हो त असांजो गुज़र सफ़र साईं अमाउंट त कागज़ ठाहिया अथनि, क्लार्क चवनि था त ग्रुप इंश्योरेंस जा 20 लख रुपया ठहंदा, पर हाणे 20 लख रुपया त ठहंदा, पर उहे ठाहे ऐं कागज़ अॻिते कनि ऐं असांखे पंहिंजो हक़ु ॾियनि त असां पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी ऐं सुखियो टुकुर खाऊं। फ़िलहालु मां माज़ूर आहियां, हलण फिरण खां हलाख आहियां ऐं मुंहिंजो जेको भाउ ड्यूटी फोत थी वियो उहा असांजी पघार बंदि थी वई। उनजे लाइ असां ॾाढा मजबूर आहियूं। इन लाइ बाला ऑफिसरनि खे, चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं आसिफ अली ज़लदारी साहब ऐं यूनियन जा जेके आला उहिदेदार आहिनि उन्हनि खे असां अपील था कयूं त असांजे लाइ नोटिस वठनि ऐं मूं माज़ूर जो असां इंसाफ़ कनि।